थाणो बेलो मीरपुर पुलिस जो गश्त दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी मारिजी वियो, असलो बरामद। ख़बर मूजिब गुज़िरियल राति एसएचओ बेलो मीरपुर सब इंस्पेक्टर मोहम्मद सिद्दीक गुलशर जो पंहिंजे स्टाफ सां थाणो बेलो जी हदूद टारी वारे प्लाट वटि ॾोह जे इरादे सां बीठल 5 ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थियो, जंहिं जे नतीजे में हिकु ॾोहारी पंहिंजे साथी जी गोली लॻण सां मारिजी वियो, जॾहिं त 4 ॾोहारी फायरिंग कंदा फरार थी विया। पुलिस मुक़ाबले में पंहिंजे साथी जी गोली लॻण सां मारिजी वियल ॾोहारी खे पोस्टमार्टम लाइ मीरपुर माथेलो अस्पताल मोकिलियो वियो। मारिजी वियल ॾोहारी निसार अहमद महर वल्द मौलाबख्श महर थी आहे। मारिजी वियल ॾोहारी जे कब्ज़े मां हिकु पिस्टल ऐं गोलियूं बरामद थियूं आहिनि। पुलिस मुक़ाबले जो केस थाणो बेलो मीरपुर ते दाख़िल कयो वियो आहे। मारिजी वियल ॾोहारी जे मुतालिक़ मालूमात ऐं वधीक क्रिमिनल रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।